नाज़रीन तव्हांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त कंबर शहदाद कोट गेबी देरो जे इलाक़े में बलोचिस्तान झलमंगसी जो रहवासी याकूब मीरजत पुरस्रार नमूने क़तल। जी नाज़रीन, रिपोर्ट रियाज़ हुसैन के मुताबिक गैबी देरो जे इलाक़े में बलोचिस्तान झलमंगसी जो रहवासी याकूब मीरजत पुरस्रार नमूने क़तल। अहिड़ी इतला मिलण ते गैबी देरो SHO अख्तर खोसो मौके ते पहुची वारसनि सां लाश खणाए कंबर अस्पताल पोस्टमार्टम करायो। कानूनी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इन मौके ते मक़तूल जो भाउ मंठार मीरजत सबको न्यूज़ सां विचार वंडिया। मैं मीर खालिद खान जो लेटर नवाबजादे जो खणी आयो। मेरे अलजान खान दे हिननि जो चङो मुड़ुसु आहे, उन दे लेटर मां आंदो पंहिंजी जिंद पहिरियों आयुसि त उते तुंहिंजो अलजान खान वियल हो कराची। जी वाह। छुट्टी ते ओॾे मुलाक़ात ते बहुतार सरदार खान सां। तव्हांजो छा भाउ आहे? हे सही मुंहिंजो भाउ आहे, हिन नालो याकूब आहे। मीरजत मुंहिंजो नालो मंठार मीरजत। जी वाह। तव्हांजी जाती का दुश्मनी हुई? न सही का शइ बि न हुई। मोटरसाइकिल ॾिनोसीं, असां सां अचणु वञण हुओसि, असांखे ॿियो जन कनि। अलजान खान ॾे लेटर खणी आयो त मीर अलजान खान खे मां ॾींदुसि त मूंखे पैसा नथा ॾियनि। अच्छा, उन जी वजह खां इहो भाउ